अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पाप नगर जी अॼु तव्हांखे वॾी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक लाइव में सब्सक्राइब कंदा। दोस्तों अगर जेकॾहिं तव्हां हीअ अपडेट न ॾिसंदो त पोइ तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी ऐं पोइ तव्हां पछताईंदो त मेरे बाद छो ऐं छाजे करे असांखे अपडेट न ॾिनी। जेकर दोस्तों मां तव्हांखे चवंदो त अगर जेकॾहिं तव्हां हिन यूट्यूब चैनल ते पहिरीं चक्कर आया त हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं वीडियो खे आख़िर ताईं ज़रूर ॾिसंदा। तो हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पाप नगर जो ड्रामो है वो KTN TV वारनि जो वॾो सॉप सीरियल ड्रामो है। दोस्तों हिन में अब्बास गुल जो मेन किरदार है ऐं अब्बास गुल हिन में जो है हीरो है। तो अब्बास गुल उडाणो जो है हिन ड्रामे के ठाहींदो ऐं हिन ड्रामे के बेहतर खां बेहतर कराए छॾींदो ऐं KTN TV के शोहरत ॾियारींदो ऐं काफ़ी दोस्त भी अब्बास गुल उडाणे जो इंतजार करे रहिया आहिनि त अब्बास गुल उडाणे जो ड्रामो कॾहिं ईंदो। दोस्तों अब्बास गुल उडाणे जो जेको ड्रामो है वो तमाम जल्द हाणे अवां जे वेझो अचण वारी है। हाणे तमाम जल्द इहो पाप नगर ड्रामो ईद खां पोइ रिलीज कयो वेंदो यानी अपलोड कयो वेंदो KTN TV ते। तो ही KTN TV वारनि जो वॾो सॉप सीरियल ड्रामो आहे। ही ड्रामो जेको आहे दोलाब ड्रामे खे कट भी करे सघे थो ऐं दोलाब ड्रामे जे बराबर भी बीह सघे थो, छो जो हिन में वॾा वॾा अदाकार एड थियल आहिनि ऐं सुठा सुठा अदाकार हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। जो अब्बास गुल उडाणे जो कॾहिं ड्रामो आयो ई न आहे ऐं अब्बास गुल उडाणे के काफी टाइम थी वियो ड्रामन में जो न आयो, जे करे काफी दोस्त अब्बास गुल उडाणे जो इंतजार करे रहिया आहिनि। उन जे करे हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी अब्बास गुल उडाणे जे करे जेतिरी असां सोचे भी नथा सघूं, यानी अब्बास गुल उडाणे हिन ड्रामे खे एतिरी त खणंदो जेतिरी असां सोचे भी नथा सघूं, छो जो काफी दोस्त अब्बास गुल उडाणे जो इंतजार करे रहिया आहिनि ऐं अञा भी कनि पिया। जे करे हिन जी जेका पहिरीं एपिसोड हूंदी उहा लखनि खां भी मथे टिपी वेंदी, यानी लखनि खां भी मथे चढ़ी वेंदी ऐं पोइ हिन ड्रामे खे शोहरत भी मिली वेंदी। अगर जेकॾहिं दोस्तों ही ड्रामो पाप नगर जो ड्रामो है वो तैयार थियल है, अगर जेकॾहिं हिन ड्रामे खे हींअर अपलोड कयो वञे हा त पोइ इनखे भी अञा वधीक शोहरत मिले हा, छो जो हींअर का भी ड्रामो नथो हले, न ही वरी सिंध TV ते न ही वरी KTN TV ते, जेकॾहिं हिन खे वॾी शोहरत मिले हा। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंद। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।